रजीम मिन हमज़िही व नफ़्ख़िही व नफ़्सिही बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम या अय्युहल्लज़ीना आमनु इस्तईनु बिस्सब्रि वस्सलाति इन्नल्लाहा मअस्साबिरीन। तमाम हम्द सना इबादतें बंदगी वाखाण वडाई तारीफ तामीद बुजरंगी इबादत सारियों इबादतों बुजरंगियों नहीं रब्बे जुल जलाले वल इकराम रब्बे करीम जे लाए जो सारे जान जो खलकणहार मालिकल मुल्क है। जो मौत ए हयाती जो मालिक है जेको हमेशा जिंदा ए कायम रहण वारो जेको मौत ए फना का पाक है जेको गणती ए परेशानी का बीमारी तकलीफ़ें का मुसीबतें का अल्लाह वादहू ला शरीक लहू जी ज़ात पाक है जैसी तारीफ सना वाखाण वडाई बुजरंगी ए बरतरी जा गुण जैसे बादशाही जा जैसे तारीफ जा जैसे सना जा गीत दुनिया की हर मखलूक पंहिंजे ज़बान ने बोली में पोकारी करे रही है। उन्हीं जी मुख्तसर हमद सना वाखाणे वडाई के बाद दुरूद सलाम नाज़िल थी अल्लाह के नबी पैगंबर मथे बेशुमार अनगनत लखें करोड़ की तादाद में दुरूद सलाम नबी जे सरदार नबी जे इमाम सारी कायनात के इमाम जनाब मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते थिए। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। बिरादरान इस्लाम अजीज़ो बिरादरो मूं अल्लाह जे पाक कलाम कुरान मजीद जी सूरत अल बकर जूं उहा आयतूं अल्लाह तव्हांजे साम्हूं पेश कई हुई जंहिंमें अल्लाह ताला ईमान वारे इंसान के पंहिंजे दोस्तें ऐं पिंड के सजण समझ वारे इंसान ला करे अल्लाह कुरान में खिताब किया है तो या अय्युहल्लज़ीना आमनु इस्तईनु बिस्सब्रि वस्सलाति इन्नल्लाहा मअस्साबिरीन। आए ईमान वारा आए मुसलमान हो मोमिन आयो मुसलमान आयो ईमान वारा जिन ईमान आंदो है या अय्युहल्लज़ीना आमनु इस्तईनु बिस्सब्रि ऐं निमाज़ ऐं सब्र वटा कम गिनो। इंसान मते ब गाली जे करे इंसान के हर तकलीफ़ मुसीबत मथे हर परेशानी मथे हर दुख मथे सब्र करणो पवंदो। एकड़ो सब्र ने बो शुक्र जडे अल्लाह नेमतूं दे चंग भलाई दे तंदुरुस्ती दे माल ऐं मिल्कत दे ऐं ईमानदार इंसान वे तो शुक्रगुजारी करे। इन आयत में पुठिया अल्लाह पाक जे त
तो फज़कुरूनी अज़कुरकुम वशकुरूली वला तकफुरून। ताए ज़मीन मथे रोण वारा आई मुंहिंजो शुक्र करियो, मुंहिंजी नाशुक्री न करियो, ऐं मूंखे यादि करियो, ऐं आखे नेमतूं ॾियां हिन मथे ऐं शुक्रगुज़ारी करियो। शुक्रगुज़ारीअ में गुरु करणो, अल्लाह खे रुकूअ ने सजदा करणा, पोइ शुक्रगुज़ारी जो सजदो करणो। जॾहिं साहबा कंहिं गज़बे मथे कंहिं जंग मथे वेंदा हुआ, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वेंदा हुआ, जॾहिं सुहिणी ख़बर अचींदी हुई, भली ख़बर अचींदी हुई, इस्लाम खे टेको मिलंदो हो, इस्लाम जी जीत थींदी हुई, तर नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम साहबा खे चवंदो त शुक्री जो सजदो करियो, शुक्राने जो, मुंहिंजा रब तो मूं हिनी नेमतें जो, हिनी ॻाल्हि जो ऐं लाइक़ु न हुउसि, मुंहिंजी परिस्थिती कहिड़ी हुई, मुंहिंजी हालत कहिड़ी हुई, मुंहिंजा पालणार तो मूं मथे अहसान के अहिड़ियूं मूंखे नेमतूं ॾिनऊं तो जो शुक्रगुज़ार आहियूं। शुक्री जो सजदो करियो। नेमतूं मिले तर अल्लाह नेमतें से नवाज़े तर शुक्रगुज़ारी करियो। सूरह इब्राहिम में लइन शकरतुम लाज़ीदन्नकुम वलइन कफरतुम इन अज़ाबि लशदीद। जेकॾहिं आऊं आ ते नेमतूं करियां त मुंहिंजी शुक्रगुज़ारी करियां, अॻियां वधाईंदुसि। जेकॾहिं नाशुक्री कयां लाज़ीदन्नकुम वलइन कफरतुम लाज़ीदन्नकुम इन अज़ाबि, त मुंहिंजो अज़ाब सख़्तु आहे। जेकॾहिं नाशुक्री कयां त मड़े झटे लाईंदुसि, मड़े छेने लाईंदुसि, मोहताज बनाए छॾींदो नाशुक्री कयां त हिन ताणे पाण ते नेमतूं जो कोई तरह तरह जूं हुई, पर पाण त सजदो न थियो शुक्रगुज़ारी। पाण ज़ुल्म करियूं पिया, नेमतें जी नाक़दरी करियूं पिया, ऐं ॿियो नेमतूं मिले त शुक्रगुज़ारी, ऐं मुसीबत अचे त सब्र करणो। ॿ ॻाल्हियूं पाण न आई। नेमतूं जर जुड़े तर नाक़दरी ने नाशुक्री, फितना विझणा, फसाद विझणो, ज़ुल्म करणो, माण्हूअ जा हक़ छीनणा, माण्हूअ जा से दगा करणी, धोखेबाज़ी करणी, फ़रेब करणो, ज़मीनूं झटड़ियूं, रस्ता बंद करणा, ऐं दीवारूं ऊंचियूं करणियूं, ऐं पाड़े वारे से बदसलूकी करणी, पाड़े वारे जी हवा बंद करणी, ई मरे ना कदरियूं ने नेमतें जूं ना शुक्रियूं। ऐं मुसीबत जहर अचे तर वाह वेलो करणो, पींडा पिटणा, हाय वोए करणी। कुरान चए तो या अय्युहल्लज़ीना आमनु इस्तईनु बिस्सब्र, तेरे निमाज़ ने सजदे वटा कम गिनो। शुक्र रब वटि तौबा कर, अपने गुनाहनि जी माफ़ी घुरो। ऐं अल्लाह जे रसूल चए जहिड़ा ते मुसीबत अचे, जहिड़ा खे तकलीफ़ूं अचे, जहिड़ा खे परेशानी अचे, तेरे मसले वटा कम गिनो। मसलो त पाण आहे न, पाण ॾिसूं जे हाणे हादसो थी वियो आहे, तेर 2-4 ॾींहं निमाज़ पढ़णी, मर्द ने औरतूं मड़े दौड़ करणी मस्जिद जी तरफ़, या घरे तैर पाण ते मुसीबत अचे तैर करणो, ई सब्र न आई, ई त हिकिड़ो धोखो ने फ़रेब आहे। अल्लाह पाक कुरान में चए त ईमान जिनी आंधो आहे, इनी ईमान वारे खे ख़िताब है, इनखे चैलन है, इनखे ऐलान है, ताई निमाज़ ने सब्र वटा कम गिनो, अल्लाह साबरन साण है। अल्लाह आजी मदद कंदो, आजे सब्र जो बदलो अल्लाह दुनिया ने आखिरत में आंखे ॾींदो। उम्मे सलमा नबी सलाम जी घरे वारी हुई, मोमिने जी मां हुई। इन जो घर वारो अबू सलम हो। इस्लाम जी ॿई जेको जंग लॻी, जंहिंजो नालो जंगे औद सन हिजरी 2 में लॻी हुई, जेको मदीने मुनवर कना थोरो क पंध है मस्जिद नबी कना 12। इन जंग में अबू सलम शहीद थी वियो। उम्मे सलमा चए त पोइ मदीने में मूंखे कोई पसंदि माण्हू न हो, ऐं पोइ मुंहिंजो सब्र जेको आहे से खसिजी वियो, मूंखे सब्र न थिए आयो। अबू सलम जहिड़ो इंसान को नेक मदीने में मूं ॾिठो न थिए। पोइ आउं अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वटि वई आहियां। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे चयो, मूं या रसूल अल्लाह जा नबी
उमें सलमा चए थी आऊं वैया नबी सलाह सलम वटि त अबू सलम जंग औद में शहीद थी वियो। जंग औद जेको हुई तंहिंमें 70 ॼणा माण्हू मुस्लमान शहीद थी विया हुआ। वॾो मुसलमान जो नुक़सान थियो हो। इस्लाम जी पहली जंग जो सन 2 इन ही साल में लगी, सन 2 हिजरीअ में पहली जंग जो लगी हुई इहे जंग बदर हुई। बदर हिकिड़ो खूह आहे हुई, उते मैदान हो। मदीने खां 150 किलोमीटर परिया हुई। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मदीने में हुआ। थोड़ो के टाइम हिजरत करे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मदीने विया हुआ ऐं मके जे कुरैशनि जो ज़ुल्म ऐं मिल्कतूं माल एतिरा हुआ, पैसो एतिरो हो। मके जे कुरैशनि वटि ने यहूदीअ वटि, मदीने जे वटि, जीअं अॼु हिन इलाइक़े में जेको माण्हू मथे ज़ुल्म कनि था, ताक़त वे, पैसो वे, आतंबर वे त माण्हू ॿिए मथे ज़ुल्म करे। मके जे कुरैशनि वटि एतिरो पैसो हो जे अबू जहल, अबू सुफियान ऐं नज़र बिन मालिक, उमैया बिन खलफ, उबी बिन खलफ, वॾा वॾा काफ़र हुआ। मके जा वॾा वॾा सरदार हुआ। इन मने प्लान बनायो। हाणे ही हिकिड़ो यतीम बच्चो आहे ऐं ही मने हेॾो करे थो कि आउं अलाह जो रसूल आहियां, अलाह हिकिड़ो आहे। अहिड़ो प्लान बनाए मके में जेको कुरैश फ़ैसिलो कंदा हुआ, उते हिकिड़ी जॻह हुई जंहिंजो नालो दारुन नदवत हो, जंहिं ते मड़े भेरा थींदा हुआ। मके जा कुरैश मीटिंग भरे ने चयो कीन कीन जो करणो पवंदो। घणे तजवीज़ूं कयूं, कोई ॻाल्हि तरे चवंदा हाणे वेड़ करणी पवंदी, जंग करणी पवंदी। न अञा इस्लाम में माण्हू आया पण की न हुआ। माण्हू किथां इस्लाम में आया हुआ? 313 जा आया हुआ। नबी सलाम मके में हुआ, मदीने अमुक माण्हू हलायो जंहिंजे कुटुंब वारा हुआ, जे वञो हुते माण्हू खे इस्लाम जी दावत ॾियो। मुसे बिन उमेर जहिड़ा अहिड़ा माण्हू हिकिड़ो हिकिड़ो मदीने रवानो कयो थे। पण वञणो मदीने वञणो कीअं, किथां वञणो, क्या रस्तो गिनणो, आधा रस्ता करे लिकी ने छुपी वञणो। मुसैब बिन उमैर, नज़र बिन मालिक जहिड़ा वॾा वॾा सरदार, तंहिंजो डप ने खौफ़ आहे। वॾियूं ताक़तूं ऐं वॾा हथियार ऐं वॾियूं सुवारियूं। रवाना जॾहिं थिया, असद बिन ज़रार जे घरे अलाह जे रसूल खे चई मुंहिंजो हिकिड़ो मासीअ जो पुत्र मदीने में, हिन जे घरे वञा तबलीग करियां इस्लाम जी। नबी सलाम जो वञ तूं मदीने। इहो उते उन जे घरे वियो, राति जो टिकियो, उन सां ॻाल्हि कयईं त मड़े छॾे ॾियो। त उन जो गुरूर घमंड अहिड़ो जीअं अॼु पंहिंजो गुरू आहे, घमंड आहे, गुरूर घमंड। पाण खे अञा तौबा नसीब न थी। हादसा केतिरा थी विया एतिरे ॾींहं में। हिकिड़ो महीनो हिकिड़े एक्सीडेंट खे न थियो, 2 महीना 3 महीना न थिया, 3 जवान के 3 महीना पूरा न थिया। हिकिड़ो एक्सीडेंट, ॿिया अटैक जी बीमारियूं। इन हयातीअ खे पाण गनीमत न सम्झई कि किन टाणे कुरो कंदी ने किन टाणे क्षेत्र का कंदी। मिसाल तौर मथे गाॾीअ जो टायर आई, हयाती हलंदल, किन टाणे टकाॾे, किन टाणे हिन गाॾीअ जा ब्रेक फेल थी। ई कंहिंखे पण मर्द न जेको जिते घणे जुमे थी, जंहिंजी आदत जिते हू उन आदत मथां हटे पण नथो। आगेवान त उहो शरारत में पूरो आहे, इल्म वारो आहे त उहो पूरो आहे, जाइल त उहो उतां नथो हटे। चीलो पंहिंजो सुधारियूं नथा। अहिड़ा हादसा जंहिंमें न का ही हादसा जेको आई इन में जा पाण इबरत गिनो था, पाण तौबा कई आहे। एतिरो चवणो पए जे हिनखे भला गुरू अॻे हार्ड हो का, अॻे बीमार हो का, अॻे गुरू तकलीफ़ हुई का, तकलीफ़ हूंदी या न, अल्लाह जो अमर अची वियो आहे।
आसमान जे रब जो हुकुम अची वियो आहे, मलकल मौत अची वियो आहे। हिकिड़ा माण्हू चए इलाज न थियो, इलाज मौत जो आहे ज न। इलाज दुनिया में अहिड़ो हकीम डॉक्टर न आई, दुनिया में अहिड़ो दानश्वर न आई जेको मौत जो इलाज करे। अल्लाह जो अमर अची वञे त डॉक्टर पिण जा हथियार पकाए छॾींदा। आसमान जो रब जॾहिं रूह कब्ज़ करण वारो फ़रिश्तो इंसान ते मोकिले थो, त सारा तबीब दुनिया जा, सारा डॉक्टर दुनिया जा पिण जा हथियार पकाए छॾींदा। जंगे बदर, जंगे औद जो बयान कयो ते उम्मे सलमा जो, उम्मे सलमा चए सब्र जी ॻाल्हि कई त मूंखे मदीने में अबू सलम सवा कोई माण्हू पसंदि न हो ऐं मूंखे सब्र पिणु नथो अचे। ऐं रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वटि वई आहियां। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे चयो, अल्लाह जा रसूल, अल्लाह जा पैगंबर, मुंहिंजो घर वारो अबू सलम जंग औद में शहीद थी वियो, मूंखे सब्र नथो अचे, हाणे ऐं कुरो करियां। अल्लाह उन औरत खे क़ियामत जे ॾींहं ताईं मोमिने जी मां कंहिंमें, ऐं मोमिने जी मां हुई उम्मे सलमा, अहिड़ी औरत हुई जेको माण्हूअ खे मशवरा ॾींदी हुई, जेको पैगंबर इस्लाम खे मशवरो ॾींदी। अहिड़ी औरत हुई जॾहिं सुलह हुदैबिया थियो, करारनामा लिखाइणा मके जे कुरैशियुनि अल्लाह जे रसूल जे विच में जा, केतिरा ॾींहं जंग बंदि करणी, केतिरा ॾींहं कुरो करणो। विच में मुख़्तलिफ़ मौज़ू अचा वञे, जॾहिं मके जे कुरैशी चई हलायो कि उमरे मथे आई न अचा, मुस्लमान खे चओ काबे जो तवाफ़ करण कोई न अचे। अल्लाह जे रसूल लश्कर कोठे साबा जो हिकिड़ी जॻह मथे विच में वेही रहिया। साबा मड़े वेठा आहीं, उठे था त्रपड़ लाथों, अल्लाह जो रसूल भेरो है, साबा मड़े भेरा आई मैदान में वेठा आहीं। नबी सलाम साहबा की जो कुरो कई मड़े अल्लाह जे रसूल खे ॼाणी पिया त पाण निकिरिया आहियूं, उमिरि था हैराम वधा पिया आहिनि, सवारियूं भेरियूं आहिनि। साहबा मड़े ॼाणी पिया अल्लाह जे रसूल खे कुरो करणो पवंदो। नबी सलाम चयो हाणे ईअं करियो, अमीर उस्मान खे मके हलायो, जंहिंजी कुटुंब वारा माण्हू मके में वेही वञे उते पुछा करे अचे अल्लाह जो रसूल उमिरि मथे अचे थो, काबे जो तवाफ़ करणु ईंदा। अमीर उस्मान गनी रज़ी अल्लाह अन्हु खे चओ, बनु उमैया जो खानदान है, अमीर उस्मान जे कुटुंब जा माण्हू आहिनि, अमीर उस्मान खे हलायो त मके मां ख़बर कढी जे अल्लाह जो रसूल साहबा खे कोठे ने उमिरि मथे अचे थो। अमीर उस्मान जर उते वियो तर मके जा कुरैश बड़े उन जी जाओ जलालाई हुई, जीअं पछम जे समय जी रही, जीअं माण्हू मथे ज़ुल्म करे माण्हू एॾा ज़मीनूं पिया झटी, को न को तकरीर असर करे थी, न को कंहिंजी मिनत मञींदा। अल्लाह ने कंहिंजे वड़ीले जे नाले से ज़मीनूं चढ़ाई पई हुई त चई हीअ ज़मीन मुंहिंजी आहे, हक़ पिया दॿाई, उन जी जाओ जलालाई हुई। अबू जहल ने अहिड़ा, हाणे इन जी सुञाण पई पए कीअं जे मके जो सरदार केरु आहे। जॾहिं हिन जो मौत थिए थो न वॾे जो, तॾहिं कीन जहिड़े माण्हू जे हथां थिए थो। अबू जहल खे कंहिं मारियो? 13 वरह जा 2 ॼणा हुआ जंग बदर में माराणो। अबू जहल उते विया, सुञाणे नथा, बचला आई। अब्दुर्रहमान बिन औफ खे पुछो, जंहिंखे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हीअर जन्नत जी बिशारत ॾिनी। अबू जहल खे चयो अफरा जा पुत्र बाबा, नबी सलाम उन खे कोठे न ते त जेको माण्हू जवान में ताक़तवर वेही बदर में हले, उहो आया राति जो अल्लाह जे रसूल खे चयो असांखे मैदान जंग में कोठे जो असां सो आहे त अबू जहल अल्लाह जे रसूल खे गारी ॾे थो। अल्लाह जे रसूल चए तव्हांजो कमु न आहे, मके जी ज़मीन आहे, मके जी ज़मीन जी मिटी खणी अबू जहल आसमान सां फॼाए थो, ऐं हिकिड़ो कंदा जे असांखे तालीम इहा त अबू जहल जो ख़ात्मो करे मारे ने पहुचींदासीं।
अब्दुर्रहमान बिन औफ अल्लाह जे रसूल कोठे न ते नबी सलाम जो तो मूंखे सामा पियो सामा उबो अल्लाह जे रसूल जो निंढड़ा आयो तेरा पिंड जा फण खोड़े खोड़ीअ मथे उभा अचासीं वॾा आहियूं असांखे कोठ नबी सलाम जो झुंडी करियो मल विड़ो अॼु जवान इस्लाम खे टेको ॾींदा मौलवीअ खे गारी मिले मौलवीअ खे मिले जमाती खे मिले इमाम खे मिले मुतवली खे मिले चे हिन बराबरि चई वार वॾा छॾणा निलाड़ अखी ढकयूं कयूं हुई सोड़का कपड़ा पहिरणा टूकड़ी चोली पहिरणी इहे इस्लाम खे टेको ॾींदो असांजे मां चए मैदान पदर में वञा अबू जहल जो ख़ात्मो करे ने पहुची जा नबी सलाम जो हलो विया अब्दुर्रहमान बिन औफ खे चयो अबू जहल ॾेखार मके जा जेको कुरैश हूंदा हुआ सुञाणी जेको वॾा माण्हू आज्ञावान हूंदा हुआ उठ पकी जेके 70 मुर्ग चवाजे इन जो पख जेको अबू जहल जी पाग में लॻल हो पटके में लॻल हो अब्दुर्रहमान चयो हू जेको माण्हू रहियो ॾाड़ीअ वारो मके जा कुरैश जा इस्लाम न हुआ काफ़िर हुआ दुश्मन हुआ इस्लाम जा तेर ॾाड़ी छॾींदा हुआ अॼु इस्लाम में पाण मुस्लमान पाण ॾाड़ीअ खां नफ़रत आहे चए हू जेको माण्हू रहियो न उहो अबू जहल दौड़ कढी वञी घोड़े मथे दरार आयो अबू जहल वञी किरियो पट ते हयो असांखे ई माण्हू पिंड में विड़िया तलवारूं हुनजे मुंहुं मारियो हुनजो मुंहुं मारियो आहे नबी सलाम वटि विया नबी सलाम जो कंहिं मारियो आहे ॿिन्ही जूं तलवारूं रत से भरई पयूं अलाह जा रसूल नबी सलाम चवां ॿिन्ही मारियो अॼु इन उमत जो मुंहिंजी उमत जो फिरौन जेको अबू जहल होसे बड निंढड़ा मौसूम 13 वरनि जा ॿार मारे आया बदर जे मैदान मके जे कुरैशन जो एॾो ज़ुल्म नबी सलाम अमीर उस्मान खे हलायो अमीर उस्मान उते वियो त उन चयो तवाफ़ कर काबतुल्लाह जो जे मुंहिंजे पैगंबर न आहे कंहिं हुन मैदान में वेठो आहे साहबा खे कोठे आऊं नथो करियां चए न तूं करेगी न चए न अमीर उस्मान खे टिकाए छॾियो काबे जो तवाफ़ त न कहीं अॼु पैगंबर चए थो पाण हुन ॻाल्हि खे मञूं था शरीयत खे मञूं था निमाज़ पढ़ूं था अलाह खे यादि करियूं था मुसीबतूं तकलीफ़ूं परेशानियूं अचे थियूं पाण रब खे यादि कयो आहे उतां नो माण्हू भॻो मके में जा मुनाफ़िक़ तंहिं चयो अमीर उस्मान खे मके वारे मारे विधो अलाह जो रसूल वणे त वई बैत कयईं त मणे बैत करियो ईमान आने मणी बैत कयो अमीर उस्मान नाई अलाह जो रसूल चयो हिन मुंहिंजे अवर हथ मथे बैत करियो मुंहिंजे उस्मान जो हथ आहे ज़िक्र आयो में सलमा जो में सलमा चए थी त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वेठा ई उस्मान खे त मारे वेठो उमिरि मथे नथा अचण ॾी ना करे छॾियो अलाह जे रसूल खे चयो न चीज हाणे आऊं कुरो करियां अलाह जे रसूल ते उमे सलमा मशवरो ॾिने सलाह ॾिने चए अलाह जा नबीअ जी मुंहिंजी ॻाल्हि मञो त हिते ई आराम लायो हिन ई मैदान में मथा कूड़ो ऐं आहियूं क़ुर्बानियूं करे विझो ऐं नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ही मुंहिंजो मशवरो आहे अलाह जे रसूल खे जंहिं मशवरो बीबी उमे सलमा ॾिने अलाह जे नबीअ मथे जी वई आ वई त उमे सलमा जो मशवरो सलाह जेको आहे सही आहे अलाह जे नबीअ तूं हीअ कर नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो इराम लाए मथो कूड़ो आहे साहबा खे चए त वापसि हलो आईंदे साल अलाह जे घर में हलंदुसि इहो उमे सलमा चए थी मुंहिंजो घरे वारो जॾहिं मरी वियो त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वटि वई आहियां मूंखे हाणे सब्र नथो अचे कुरो करियां मदीने जूं गलियूं ने घटियूं मूला मणे वैरान तर मूंखे अलाह जे रसूल चई उमे सलमा आऊं तोखे इहा दुआ ॾसियां ॿियो को हारो न आहे क़ुर चए थो सब्र कर निमाज़ सब्र वटां कमु गिनाओ भई को घटिज न आहे तर मूं अलाह जे रसूल खे चयो मूंखे दुआ अहिड़ी ॾसियो मूला राति ॾींहुं मणे तंग थी विया अॼु पाण मथे कहिड़ियूं मुसीबतूं जे हलंदल ऐं फिरंदल पंहिंजी आकाए में जा पंहिंजे कुटुंब में जा पंहिंजे फरीअ में जा पंहिंजे पाड़े में जा हिकिड़ो इंसान रुख़सत थी वञे थो दुनिया में जा लाॾाणो करे वञे थो भला पाण खे पोइ गम ने ॾुख केॾो थिए थो त वीचारे जेको हादसे में विया आहीं जेको वीचारा पंहिंजा जवान वेंदा रहे अलाह जे माइटरे खे अलाह जे कुटुंब ने कबीले खे
सब्र जमील जी तौफीक अता फरमाए। अल्लाह उन्हीं ने कबर है कि कुछ शादियों करे जो कोई यतीम बच्चा बन जा करे विया आहिनि। अल्लाह उन्हीं बचले के सब्र दे। जी मला साहब पंहिंजे शहर में चए त छिना छांग का मौत मोती अकणा हैर जमात बैठी है छांग है आकाए में कुटुंब में सारो सखर माड़ू है। अल्लाह जो अमर अची वञे तो उन मथे अल्लाह जो अमर अची वञे तो मौत अची वञे तो ऐं उहो मौत जे मोह में हलियो वञे तो। छिना छांग मां मौत मोती अगणा छॾे घर गंगर मुंहिंजे गॾिया घणा लिखण खे लिखी विया लख ॼणा सुञांदा हवेलियूं ॾिसो पियो हथ हणा। भला चई सुञियूं भेणियूं थियूं पियूं बंगला ऐं बाग जो कोई सुञा लॻा पिया इन खां हथ पियो हणा त हाणे हिते रहंदल कोई छांग में जा मोती कणा यानी मणिया जो घुरिया मोती झणियल रहिया इन में जा डोर टुटई वञे। पोइ मला साहब ॿिए हंधि चए त नामंद अदा उमिरि ते इतबार हीअ जेको उमिरि रही हीअ हयाती रही आमद तूं हिन मथे कीअं वेसा न कर इन मथे इतबार न कर तबियत भले तबी बन बार बार तबियत तो जेको रही तबीब डॉक्टर खे भले वार वार ॾेखार पियो पण तोजो जर अमर अची वेंदो न तोजो जर मौत अची वेंदो पहिर तोखे तबीब ने डॉक्टर जी कारीगरी कोई कम न करे तो मौत खां अॻियां तयारी करे गिनो मौत खे राति ॾींहुं यादि करियो ऐं मौत जे मोह में हलणो आहे। उमे सलमा रज़ी अल्लाह अन्हा चए अबू सलम जॾहिं मरी वियो पोइ मूंखे सब्र न ते आयो तॾहिं अल्लाह जे रसूल वटि वई आहियां त मुंहिंजो अल्लाह जा रसूल मूंखे अहिड़ा कलमा अहिड़ियूं दुआऊं ॾसियो त मूंखे सब्र अचे तर मुंहिंजे नबी मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मूंखे दुआ ॾसई अल्लाहुम्मा अजरनी फी मुसीबती अल्लाहुम्मा अजरनी फी मुसीबती वखलुफ ली खैर मिना। उहे सलमा चए थी अल्लाह जे रसूल चए त इहा दुआ पढ़जो त ऐ मुंहिंजा रब ऐं अल्लाह मूंखे हिन मुसीबत मथे सब्र ॾिजांइ मूंखे बहितर ऐं सुहिणो बदिलो हिन मुसीबत में ॾिजांइ अल्लाह मूंखे नेमल बदल अता कजो अल्लाह मूंखे सब्र जी तौफ़ीक़ ॾिजांइ मुंहिंजो। पोइ जेतो जाई जेको सब्र जा दर्जा जेको बुलंद थींदा त दुनिया जूं मुसीबतूं तो मथां दूर थी वेंदियूं। अल्लाह जे रसूल चयो त सब्र जी जेको शुरूआत है पहिरीं जेको घड़ी है इहे ईरी जहिड़ी खारी है ईरियो कहिड़ो खारो है पहिरीं ईरियो क्यों खारो है बदन खे तकलीफ़ ॾे पर जेको पछाड़ी है सब्र जी पोइली पछाड़ी जेको है अगाड़ी ईरी जहिड़ी खारी है त पाण पछाड़ी जेको है इहे माखी जहिड़ी पिठी है त ईरियो गड़काइणो पवंदो ईरियो खणणो पवंदो सब्र करणो पवंदो ऐं अख जो लुड़क बेवस है अल्लाह जी रहमत है। जॾहिं नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो इब्राहिम वफ़ात करे वियो तेर कबर में उतारे अखी मां लुड़क झारी थी विया कफन ते किरिया तेरे चया इब्राहिम ताजे माता ताजी जुदाई मुंहिंजो जिगर तोड़े छॾे पर मुंहिंजे रब वटि मूं दुआ घुरई है त मुंहिंजा रब मूंखे बेसब्रो न कजां अल्लाह मूंखे इब्राहिम जी मौत मथे सब्र ॾिज त आज़माइशूं इम्तिहान अहिड़ा करे क़ुर करीम अल्लाह फरमाए वला नबलुवन्नकुम बिशैइन मिनल खौफ़ आमदे खौफ़ जींदो आगे आज़माईंदोसि आगे परखींदोसि औलाद में माल में दुश्मन जे खौफ़ में मरे आज़माइशूं आमदे इम्तिहान थींदा जेकॾहिं सब्र कंदा तव्हांजा बेड़ा पार ई। मुंहिंजी अल्लाह वटि दुआ आहे त रब्बे करीम औचिते हादसे कणा औचिती तकलीफ़ें कणा औचिती परेशानी औचिती ख़बरें कणा अल्लाह ताला पाके बचाए। रब्बे करीम पंहिंजा जेकी जवान अल्लाह वटि वेंदा रहिया आहिनि अल्लाह से मुलाक़ात कयूं अल्लाह इन जे दर्जे खे बुलंद करे अल्लाह इन जे मुनकर नकीर जे सुवाल जवाब मथे अल्लाह मदद करे अल्लाह इन जे क़बर खे ख़ुशादियूं करे इन कुटुंब वारे इन माइटनि खे अल्लाह सब्र जमील जी तौफ़ीक़ अता फरमाए अल्लाह बीमार खे सफ़ा ॾे मुसीबतें तकलीफ़ें कना अल्लाह पाके बचाए। रब्बे करीम जियारत जी इस्लाम मथे मौत रे तरे ईमान जी हालत में इस्लाम जी हालत में कलमे से पाण दुनिया में रुख़सत थियूं कलमे से पाण हिन दुनिया में ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह से लाडाणू करियूं आमीन सुमा आमीन वाखिर दवाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू।
अल्हम्दुलिल्लाह इन्नल हम्दुलिल्लाह नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुहु व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अमालिना मन यहदिल्लाहु फला मुज़िल्ल लहु व मन युज़लिल फला हादिय लहु अशहदु अन ला इलाहा इल्लल्लाह वहदहु ला शरीक लहु व अशहदु अन्ना मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु इन्नल्लाहा व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मद व अला